या तेरा को दियो को विस जिन दावा कई तमा इंदुस कॉल इफरीतुम मिनल जिन्न अन आतिक बिही कबला सुरमान इंदुस तवा घर विदा हो मजर जो मानी खाण अना मोटी नहीं तो तमाहियो तख्त बीबी बल्कि सा जो तवा जे आलो पेश कदुस सुभान अल्लाह अल्लाह जे नबी जो बाबा या तेरा मुके जल्दी खपे बिन महीना जो पंधो वञण जो बिन महीना जो पंधो अचण जो घणा महीना थिया चार महीना जो पंधो जिन साईं चयो मुंहिंजा साईं मूंखे ताक़त इहा आहे जो मां तव्हां घर विधो मोटी ईंदो मां तख़्त हाणे हाज़िर कंदुसि अल्लाह जे नबी जो त न मूंखे अञा फटाफट जल्दी खपे जल्दी सुभान अल्लाह काल الذي عنده علم من الكتاب انا آتيك به قبل ان يرتد اليك طرفك सुभान अल्लाह जेके अल्लाह इल्म साहिब इल्म ॾिनो ज़बूर जो अल्लाह उनखे इल्म ॾिनो छाजो इल्म ज़बूर किताब जो खुदा ताला उनखे इल्म ॾिनो ज़बूर कुतुब जो साहिब अमल हो अमल कंदो हो अल्लाह ताला उनखे साहिब अमल अता कयो हो काल الذي عنده علم من الكتاب انا آتيك به قبل ان يرتد اليك जे जो नालो आसर पर क्या उठी भी रहो सुभान अल्लाह सुभान अल्लाह उठी भी रहो साईमानी सुभान अल्लाह ओ जिन्न ए इंसान अल्लाह जे नबी जे घर कलाकन में केतरे छाजा कलाक जे किबला कलाक ना टाइम ना तवा घर पे न वञो इते वेठा हो रघु हे जेका तव्हांजी अख आहे ये बंद करे पटी दो त मां तख्त वाणी सुभान अल्लाह जी मरिया सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह ये ना वडे आवाज जो सुभान अल्लाह सुभान अल्लाह
यक बंद करे यक पटी जो तो बीबी बल्कि से जो तख्तान हो गए पूछा जी काल हाजा मिन फजल रब्बी ये मुझे करीब रब जो फजल अंदाजो लगायो मुसलमानों सीता जा बादशाह नौजवानों सीता में रहने वालों हुजूर जा गुलामों गुलामों ये हजरत सुलेमान जे उम्मत जे वली जो एडो पावरा त मदीने वाले साईं जे उम्मत जा पीरन जे पीर अब्दुल कादर जो छा